अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, मां आया तव्हां जो बापल मुरानी। उम्मीद कदम त तव्हां ख़ुशि हूंदव। मां उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि न कंदुमि जेके अलाह न रजीदा आहिनि। मां उन आलिम दीन जी ॻाल्हि कंदुमि जेके पंहिंजे सीट ख़ातिर, पंहिंजे मतिलब ख़ातिर हड़ताल ऐं जलसा कंदा आहिनि। अॼु महांगाई उरूज ते आहे, गरीब परेशान आहिनि, अॼु ख़ुदकुशियूं करनि था। अॼु हड़ताल जलसा छो नथा करनि? महंगाई जे खिलाफ हक़ सच इन जे करे नथा चओ तव्हांजी सीट हली वेंदी। छा हू तव्हांजी पार्टी आहे? को यज़ीद जो आहे, हू अल्लाह जो न आहे। तव्हांखां जाहिल हज़ार बार बहितर आहे जेको अल्लाह खे रिझे थो। तव्हांखे पंहिंजे मतिलब ख़ातिर ॾिठो आहे, ग़रीबनि जी महंगाई ख़ातिर न। नबी पाक जी हदीस आहे, असहाबनि खे फरमायईं अहिड़ो दौर ईंदो दीन जा थंभा कमज़ोर थी वेंदा। असहाबनि फरमायो या रसूल अल्लाह, छा उन्हनि खे इल्म बि हूंदो? नबी पाक फरमायो हा, पर उहे लालची थी पवंदा। जो नबी सन जो फरमान पूरो नज़र अचे थो। दुआनि में यादि। अस्सलाम वालेकुम।